अस्सलाम वालेकुम। कैसे हो दोस्तों? ठीक ठाक, उम्मीद करता हूँ कि आप ठीक होंगे। मैं हूँ आपका अपना दोस्त जुमन बिताफ़ी। जैसे कि मैं आपके लिए अच्छी सी पोइट्री लाता हूँ, अच्छे से सॉन्ग यूट्यूब अपने क्लासिकल सॉन्ग हाउस में रखता हूँ। आप सब्सक्राइब करते हैं ये भी मुझे पता है, और मेरे व्यूज़ भी देखते हैं आप, मेरी वीडियो पसंद भी करते हैं, लाइक भी करते हैं, कमेंट भी करते हैं। आज भी आपके लिए एक खूबसूरत पोइट्री लाया हूँ, वो भी मेरी अपनी लिखी हुई। वो है सिंधी में। गुलाबन खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। गुलाबन खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। बिना ॾोह जे मिले सज़ा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। गुलाबन खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। पखी झंगनि में कनि मिठियूं ॿोलड़ियूं, पखी झंगनि में कनि मिठियूं ॿोलड़ियूं, ॿोलियूं कीअं कनि हुजनि बंदि पिंजरा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। गुलाबनि खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। बिना ॾोह जे मिले सज़ा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। सावण आहे बरसाति जी मौसम, सावण आहे बरसाति जी मौसम, अखड़नि मां लुड़क पे बरसिया पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। गुलाबनि खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। बिना ॾोह जे मिले सज़ा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। जुमन सजण जो दर्शन करणु चाहे, जुमन सजण जो दर्शन करणु चाहे, पिताफ़ी लॻल पाबंदियूं पहिरा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। गुलाबनि खां थे ख़ुशबू जुदा पोइ कहिड़ो हाल थींदो आहे। उम्मीद करता हूँ कि आपको ये मेरी वीडियो पसंद आई होगी, और मेरी वीडियो पसंद आए तो आप लाइक सब्सक्राइब करना ना भूलिएगा। नेक्स्ट वीडियो मिलते हैं। अल्लाह हाफ़िज़।